ॾेरोलाल जे गवर्नमेंट कॉलेज जे पोएं पासे खां रिहाइशी सीनियर उस्ताद शबीर अहमद जहेद जो जेको काफ़ी अरसे खां शहर उॾेरोलाल स्टेशन में रिहाइश पज़ीर आहे, जेको कंहिं कम सांघे काल्ह पंहिंजे ॻोठ वियल हुआ त उन जे बंदि पियल घर मां नामालूम चोर अलमारी जा ताला तोड़े सोन, रोक रक़म, बैटरी, सोलर प्लेट ऐं ॿियो सामान खणी फ़रार थी विया। चोरनि दरनि जा ताला तोड़े लोही धरी खे तोड़े अंदरि दाख़िल थिया, जेके सामान खणी विया। अहिड़ो इतलाउ मालिकनि सुबुह जो पुलिस खे ॾिनो, जंहिं जाइ वारदात ते पहुची तफ़सील वरिता ऐं चोरनि जी ॻोल्हा लाइ पुलिस पार्टी तश्कील ॾिनी वई। मसलो छा आहे कि 4 दफ़ो मुंहिंजी चोरी थी आहे। 4 दफ़ो पुलिस हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी पुलिस महिरबानी कई, पुलिस मूंखे वापसि कराए ॾिनी। वरी ॿियो दफ़ो थी पुलिस खे वॾे चयो तव्हां पुलिस खे न चओ, तव्हांखे असां वापसि था कराए ॾियूं। भाई ताला तोड़े त नहीं दरी में ताला कोन तोड़े त ॾिसो तव्हां मुंहिंजे पुश्त में दरी तोड़े ॾिनी। अंदरि तव्हां ॾिसो जीअं फ़लस्तीन ते हमिलो थींदो आहे न, ईअं हमिलो कयो अंदरि। मुंहिंजो अलमारी सभु तोड़ियूं अथनि ऐं का शइ कोन छॾी। अच्छा सही काऊं दफ़ा ही चोरी थी आहे? 4 दफ़ो थी आहे हिन 3 महीननि में। छा अॻ में छा चोरी थी? हाणे छा था प्लेटूं वयूं, बैटरियूं वयूं, उहे मूंखे फैज़ मोहम्मद जे त मूंखे वराए ॾिनियूं बैटरियूं, उहे प्लेटूं। उन खां पोइ थियूं त वरी वॾेरनि मूंखे रोके छॾियो त हाणे एनसी कटाइण जी का ज़रूरत कान्हे, असां तव्हांखे वठी था ॾियूं। उहे कोन मिलियो। वरी राति हमिलो कयो। टुटी कोन सघंदो न, तालो तमामु सख़्तु आहे, वॾो आहे। ताले तोड़ण खे वॾी कोशिशि कई आहे, पर तालो न टुटी सघो। पोइ हीअ एतिरी हिन में वज़न कोन, हिन खे माण्हू हथ सां बि टोड़े सघे। सही हिननि पोइ हथ सां टोड़ियो आहे या ॿी का शइ कढी खणी अथनि, पर उते मथे न चढ़ी सघिया आहिनि। पोइ या को चौकीदार अची वियो आहे, ख़बर कान्हे छा आहे, या को हितां उथियो आहे जो उनखे छॾे पेर लॻा पिया। केतिरो माल आहे नुक़सान न मूं अंदाज़ो मूं अञा छा सामान ई सेट कोन कयो पुलिस खे तव्हांखे ॾेखारण जे लाइ। पुलिस पहुती आहे? पुलिस पहुती आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।